अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सैयद मुनव्वर आलम। तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर। पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां सियासी दर्जा हरारत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सियासी दर्जा हरारत उरूज ते आहे। KP ऐं पंजाब जी 2 असेंबलीज़ तहलील थी चुकियूं आहिनि, तोड़े छॾी आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़। उहा 2 असेंबलीज़ ख़ासि तौर ते ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब असेंबली। ऐं हैरान कुन ॻाल्हि इहा आहे त हीअ तक़रीबन 60% खां मथे पाकिस्तान में हिन वक़्तु असेंबलीज़ न आहिनि। सभ खां वॾो सूबो आहे पंजाब, उते हुकूमत ख़तमु थी चुकी आहे ऐं उन खां पोइ KPK में हुकूमत जो ख़ात्मो थी चुको आहे। गवर्नर उते मौजूदु आहिनि पर को इलेक्शन जी डेट तारीख़ न मिली सघी आहे। हिते छिकताण शुरू आहे। सियासी दर्जे हरारत लाहौर में घणो मथे आहे, छो त इमरान ख़ान उते मौजूदु आहे ऐं उतां पंजाब में जेके वॾो वज़ीर जेको निगरां वज़ीर आला आयो आहे, उन जे हवाले सां वॾी तनक़ीद जो निशानो इन टाइम निगरां सेटअप आहे। ख़ासि तौर ते इलेक्शन कमीशन तनक़ीद जी ज़द में आहे त हुन इहो फ़ैसिलो कीअं कयो ऐं पंजाब जे निगरां वज़ीर जेको आहे उन जो मोहसिन नक़वी जे हवाले सां सभ खां वॾो मसइलो इन टाइम इहो ई आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिन टाइम रोडनि ते आहे। ख़ासि तौर ते इमरान ख़ान ज़मान पार्क में मौजूदु आहे लाहौर में। ऐं सियासी सूरत हाल इहा आहे त रोज़ प्रेस कॉन्फ्रेंसिस ॿिन्हिनि पासनि खां प्रेस कॉन्फ्रेंस जो हिकिड़ो तूफ़ान आहे। न को मईशत ॾिसण वारो आहे, न को अमनो अमान ॾिसण वारो आहे। मईशत तबाह आहे, महांगाई खे रोकण वारो कोई कोन्हे। हा, सियासत ज़रूरु आहे, उन खे रोकण जे लाइ फ़ौरी तौर ते अमल बि थींदो आहे, फ़ौरी तौर ते सियासतदान ॿाहिरि बि निकिरींदा आहिनि, पर अञा ताईं मईशत कीअं बहाल कजे इन लाइ को न इजलास थियो आहे, न को ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराई वई आहे, न को अहिड़ो इकनॉमिक फोरम घुरायो वियो आहे जंहिंमें इहो हल पेश थिए त मईशत कीअं ठीकु थींदी। इन टॉपिक ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। त शुरू कयूंसि था। मोहसिन नक़वी पंजाब जो निगरां वॾो वज़ीर मुक़ररु। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां मोहसिन नक़वी जी मुक़ररी ते सख़्तु तनक़ीद। पंजाब ऐं KPK असेंबलियुनि लाइ नंढी चूंड जी तारीख़ न मिली सघी। पंजाब जे निगरां वज़ीर आला लाइ PTI ऐं PDM हिकु नाले ते इतफ़ाक़ न करे सघिया ऐं हुन खां पोइ फ़ैसिलो थियो त पार्लिमानी कमेटी कंदी। पार्लिमानी कमेटी बि इहो फ़ैसिलो न करे सघी। निगरां वॾे वज़ीर लाइ पार्लिमानी कमेटी बि को फ़ैसिलो न करे सघी। निगरां वज़ीर आला जो फ़ैसिलो क़ानून मूजिबि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ॾांहुं हलियो वियो ऐं आख़िरकार इलेक्शन कमीशन पंजाब जे वॾी वज़ारत लाइ मोहसिन नक़वी, अहद चीमा, अमन नवाज़ सुखेरा ऐं नसीर ख़ान जा नाला इलेक्शन कमीशन में मौजूदु हुया। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान मोहसिन नक़वी खे पंजाब जो निगरां वज़ीर आला मुक़ररु कयो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ निगरां वॾे वज़ीर ख़िलाफ़ पंजाब में वॾनि शहरनि में एहतजाज करण जो ऐलान कयो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजे हिकु बयान में चयो त मुंहिंजी हुकूमत ख़त्म करण में मोहसिन नक़वी जो वॾो हथु आहे। क़ानून मूजिबि निगरां वज़ीर आला खे 90 ॾींहं जे अंदरि चूंडूं लाज़मी कराइणियूं हूंदियूं आहिनि। छा निगरां सेटअप 90 डेज़ में या 90 ॾींहं में अंदरि इलेक्शन कराइण में कामयाबु थींदो? मोहसिन नक़वी खे आण मां वाज़े थियो थो त हुकुमरान चूंडूं कराइण नथा चाहिनि। इमरान ख़ान इहो चयो आहे। आइन में चूंडनि खे 90 ॾींहं खां अॻिते खणी वञण जी गुंजाइश न आहे। इलेक्शन कमीशन ॿुधाए त कहिड़ी बुनियाद ते मोहसिन नक़वी खे पंजाब जो निगरां वॾो वज़ीर कयो वेंदो। जेकॾहिं निगरां वॾो वज़ीर 90 डेज़ में इलेक्शन न कराए सघियो त इलेक्शन कमीशन कहिड़ो क़दम खणंदी। अरबा ॾींहुं सुबुह जो सवेर पंजाब पुलिस PTI जे अॻवान फवाद चौधरी खे रिहाइशगाह खां गिरफ़्तार कयो। PTI अॻवान फवाद चौधरी गिरफ़्तारी कैंट कचहरी जी अदालत में पेश। राहदारी रिमांड पिणु मंज़ूर थी वियो। लाहौर हाईकोर्ट फवाद चौधरी जी आज़ादी बाबति दरख़्वास्त रद्द कई। दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान IG पंजाब एडवोकेट जनरल बि पेश थिया। गिरफ़्तार कयल PTI अॻवान फवाद चौधरी खे तौहीन इलेक्शन कमीशन जो नोटिस पिणु जारी थियो ऐं उन खां पोइ राति इहो फ़ैसिलो थियो त 2 ॾींहंनि जो रिमांड अदालत इस्लामाबाद में जेका अदालत हुई उन 2 ॾींहंनि जो रिमांड फवाद चौधरी मंज़ूर कयो। इन ई हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा इलेक्शन थींदो या न थींदो। इन ई सूरत हाल ते त इस्लामाबाद में छा थी रहियो आहे ऐं क़ौमी असेंबली जी छा सूरत हाल हूंदी ऐं छा इलेक्शन थींदा या न थींदा, कहिड़ो मूड आहे विफ़ाक़ी हुकूमत जो, इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे KTN जे नुमाइंदे ख़ुसूसी असद शर साहब असांखे जॉइन कयो आहे। असद साहब, छा सूरत हाल आहे? पहिरें त इहो ॿुधायो त जेका ही लास्ट वीक में 8 ॾींहंनि में 9 ॾींहंनि में जेका
इस्तीफ़ा मंज़ूर कया विया आहिनि, इन्हनि सां क़ौमी असेंबली जी छा सूरत हाल थी वई आहे? जी मनोज साहब, बिल्कुलु हिन वक़्तु क़ौमी असेंबली जी सूरत हाल इहा आहे जो रुॻो हुन में हुकूमत वारा मेंबर ई वेठा आहिनि ऐं हुकूमत जी हिमायत याफ़्ता मेंबर आहिनि। अपोज़िशन बि नाले मात्र आहे, हुन में 23 ॼणा अपोज़िशन जा आहिनि ऐं लॻभॻि 170-72 मेंबर जेके आहिनि हुकूमत जा आहिनि। या उन में बि समूरियो ॼण के हिक ॿिए सां जीअं लाठड़िया गाठड़िया जीअं सिंधी में चवंदा आहिनि त हिकु जहिड़ा ई तूं हाजी में गाजी वारी ॻाल्हि आहे ऐं सभई उते वेठा आहिनि ऐं को क़ौमी असेंबली का ख़ासि हाणे का सूरत हाल न आहे। हुकूमत हाणे कानून साज़ी करण वारी पोज़ीशन में बि न आहे, छाकाणि जो तमामु वॾियूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थी चुकियूं आहिनि ऐं हिन वक़्तु PTI या जेका असुलु अपोज़िशन हुई हुनजो मुकमिल सफ़ायो थी वियो आहे ऐं इन सफ़ाए सां हाणे क़ौमी असेंबली में जेकॾहिं का कानून साज़ी कंदा बि सही त उहा ॼण के नाले मात्र हूंदी ऐं उहो पंहिंजी मर्ज़ी जा जेका कानून साज़ी पाण कराइणु चाहींदा या जिन खां जेके धुरियूं हुननि खां कराइणु चाहींदियूं आहिनि जंहिं क़िस्म जी कानून साज़ी, उहा ई कानून साज़ी हाणे छा कॉन्फिडेंस लेवल छा आहे? घणो एतमाद में ॾिसो था हुकूमत खे या हुकूमत ढके थी? न, हुकूमत जी तव्हां चयो त ॾके थी, बिल्कुलु हुकूमत हींअर ॾकण वारी पोज़ीशन में आहे। हिन वक़्तु ॾिसो न जेके फ़ैसिला थी रहिया आहिनि उहे एतिरा जल्दबाज़ी ऐं जज़्बाती वारा थी रहिया आहिनि जंहिंसां जेका मक़ामी सतह ते माण्हू आहिनि या सॼे मुल्क जा माण्हू आम माण्हू परेशान आहिनि। ख़ुदि सवाइ चंद माण्हुनि खां ॿिए कंहिंखे बि ख़बर न आहे त थोरी देरि खां पोइ छा थियण वारो या कहिड़े मुल्क कहिड़े तरफ़ वञे पियो। हक़ीक़त इहा आहे त इस्लामाबाद में जेकॾहिं कंहिं मार्केट में वञूं था या कंहिं शॉप ते वञूं था या कंहिं शॉपिंग मॉल ते वञूं था कंहिं ख़रीद फ़रोख़्त जे लाइ त हर दुकानदार पहिरियां असांखां इहो सुवाल थो करे त यार हाणे छा थींदो, असां छा कयूं, काॾे वञूं, असांजो कारोबार तबाह लॻो पियो आहे, मुल्की मईशत जेका आहे उहा बिल्कुलु ठप लॻी पई आहे, को वहिंवार कोन्हे, महांगाई जो जेको जिन आहे उहो बेकाबू आहे, डॉलर ते कंट्रोल करण में नाकाम विया आहिनि, पेट्रोल समेत ॿियूं क़ीमतूं जेके आहिनि उहे वधंदियूं पियूं वञनि। त इन सूरत हाल में हाणे हुकूमत वटि ॼण के एतमाद आहे ई कोन, बसि जेके फ़ैसिला एतमाद न आहे त मतिलबु छो हाणे पोइ छो केसिताईं ईअं कंदा, छा केसिताईं तव्हां ॾिसो था त हुकूमत कीअं अगस्त चवे थी त अगस्त खां पोइ असां शेड्यूल ॾींदासीं, तव्हां सम्झो था त सम्झा लॻे थो तव्हांखे अगस्त ताईं हुकूमत कढी सघंदी? माना जेके ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि उन्हनि मां ईअं पियो महसूसु थिए त ही को 6 महीननि जे लाइ का मुआशी एमरजेंसी लॻाइण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि, जंहिंजे लाइ समूरनि जेके स्टेक होल्डर आहिनि उन्हनि खे बि तयारु कयो वियो आहे, उहे बि ज़हनी तौर ते तयारु आहिनि। यानी ज़ाहिरी तौर ते इब्तिदाई तौर ते त इहा 6 महीननि जे लाइ मुआशी एमरजेंसी हूंदी जंहिंमें को बि कमकार न थी सघंदो, तरक़ियाती कमनि समेत समूरा मामला जेके आहिनि रोकिया वेंदा। मुआशी एमरजेंसी ठीकु आहे, सही आहे, तव्हां इहा शइ अंडर डिबेट आहे, पर मुआशी एमरजेंसी डिक्लेयर करण जे लाइ तव्हां को अहिड़े फोरम ते तव्हां कॾहिं विया हो? हुकूमत छा मुआशी जेको एमरजेंसी आहे उन जे लाइ किथे को कंहिं फोरम ते वञी अनाउंस कयो आहे या कंहिंखे घुरायो वियो आहे या अहिड़ी का सूरत हाल का ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस, को अहिड़ो इकनॉमिक फोरम या इंटरनेशनल को अहिड़ो कॉमर्स जा मईशत जा माहिर को घुराया आहिनि, उन्हनि खां पुछियो आहे त असां डिक्लेयर कयूं या न कयूं? केरु कंदो? मनोज साहिब, तव्हां असां कहिड़े मुल्क में रहूं था जिते जेके फ़ैसिला थींदा आहिनि उहे जेके आहिनि कंहिं ॿिए हंधि थींदा आहिनि, उहे धुरियूं कंहिंसां को मशावरत न कंदियूं आहिनि सवाइ पंहिंजी किचन कबीना जे या सवाइ पंहिंजे चंद जेके उन्हनि जा अॻियां धुरियूं हूंदियूं आहिनि। इहे इन क़िस्म जा जेके फ़ैसिला आहिनि जेके हिते इक़्तिदार में धुरियूं आहिनि या इक़्तिदारी धुरियुनि जे इंतिहाई वेझो माण्हू आहिनि उहे ॿुधाइनि पिया त इन क़िस्म जे जेके सही आहे, ठीकु आहे सर साहब, बिल्कुलु ठीकु आहे, पर ही कॾहिं कॾहिं गैर मक़बूल फ़ैसिला घिची बि त पवंदा आहिनि न। ही जेको फ़ैसिलो थियो ऐं PDM वारो जेको एडवेंचर हुयो हुन खां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे त जिथे किथे जेका कोशिश हुई उन में त नाकाम वियो न। हू हिकिड़ो माण्हू पंहिंजी सभ खां वॾे सूबे जी हुकूमत विञाए पोइ रिट्रीव कई, क़ौमी असेंबली जो इंतख़ाब खटी वियो, ॿई असेंबलियूं न तोड़े छॾियूं, तव्हां न रोके सघियो, त ही तव्हां सम्झो था अञा हथ में आहे गेम? बिल्कुलु मनोज साहब, इन्हनि फ़ैसिलनि जेके PTI क़यादत फ़ैसिला कया आहिनि या जेके उन खां फ़ैसिला कराया विया आहिनि, तव्हां थोरी देरि अॻ में
चौधरी परवेज़ इलाही जी बि प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी हूंदी त उन बि इंतिहाई उन्हनि फ़ैसिलनि खे ग़ैर मक़बूल फ़ैसिलो ऐं ग़लति फ़ैसिलो करार ॾिनो आहे ऐं उन्हनि जो इहो वाज़े चवणु आहे त इहे फ़ैसिला जेके इमरान ख़ान जे वेझनि माण्हुनि कया आहिनि एॾी जल्दबाज़ी न करणु घुरिबी हुई ऐं इशारतनि जेको चौधरी परवेज़ इलाही ॻाल्हि कई आहे इहा इंतिहाई अहमियत वारी आहे जंहिंमें हुनजो चवणु आहे त असां अञा साल खनि हुकूमत कयूं हा इट मीन्स के अञा इहो हिकिड़ो प्लान हुयो हुकूमत अॻिते वधण जो ऐं मुल्क में चूंडूं अञा को वक़्त ते न थियनि हा छाकाणि जो सूरत हाल मुल्क जी अहिड़ी आहे ऐं इलेक्शन कमीशन बि फंड घुरिया आहिनि जेके फंड फ़िलहाल त वफ़ाक़ी हुकूमत वटि आहिनि ई कोन त जो ईंदड़ इलेक्शन जे लाइ कहिड़ा फंड जारी कंदी ऐं हुकूमत पाण कहिड़ा फंड जी ॻाल्हि था कयो कहिड़ो ख़र्चो घटि कयो आहे हुकूमत ॿुधायो त सही कहिड़ी अहिड़ी तव्हां त इस्लामाबाद आहियो कहिड़ी अहिड़ी शइ आहे जेका हुकूमत जी घटि थी आहे हिकिड़ो कमु ॿुधायो त हुकूमत हिन में को कमु घटि कयो आहे ॿुधायो त सही मूंखे ज़ाहिरी तौर ते ॾिसो न उहो हुकूमत पंहिंजा फंड घटि न कया आहिनि या पंहिंजी ज़ाती जेके छा ख़र्चूं आहिनि उहे घटि कयूं आहिनि ग़ैर मुल्की दौरा उहे जारी आहिनि प्रेस कॉन्फ्रेंस मथां जेके ख़र्च थियनि पिया उहे समूरा जारी आहिनि पंहिंजी हिकिड़ी सर जेतिरा दौरा मुंहिंजे ख़्याल में हिन 8 महीननि में 9 महीननि में थिया आहिनि मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जी तारीख़ में एतिरा न फॉरेन मिनिस्टर कया आहिनि न प्राइम मिनिस्टर कया आहिनि बिल्कुलु मनोज साहिब इहे ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं आहिस्ते आहिस्ते त सभ खां वधीक दौरा आहिनि हुकुमराननि कया आहिनि पर उन्हनि खां अॻु में हिकिड़ो इल्ज़ाम हो परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ते जंहिंजी हुन वज़ाहत बि तव्हांजी नज़र मां गुज़री आख़िरी असद सवाल इहो आहे छा तव्हां ॾिसो था त इलेक्शन थींदा या न थींदा त पोइ छा थींदो अञा अदम इस्तेहकाम थींदो मनोज साहब आख़िरी सवाल में ईअं आहे त इलेक्शन थींदे नज़र फ़िलहाल कोन पिया अचनि ठीकु आहे हालतूं उहे न आहिनि ऐं सूरत हाल बि उहा न आहे ऐं जंहिं तरफ़ माहौल वञे पियो या मोहसिन नक़वी जेको वज़ीर आला थियो आहे जंहिं वॾे ॾिघे अरसे खां हिकिड़ो कमु पियो कयो वॾे वज़ारत जे लाइ या समूरनि शयुनि जे लाइ उहो को 3 महीननि जे लाइ माण्हू न आहिनि आया ऐं तव्हांखे इहा ॼाण हुजणु घुरिजे त इहे 3 महीननि खां वधीक जो अरसो कढी वेंदा ऐं मुंहिंजे ख़्याल में इंतशार जी तरफ़ वञूं था असां जी बिल्कुलु हिकिड़ो टकराव जी सूरत हाल त आहे ऐं उन टकराव जी सूरत हाल में जेके गिरफ़्तारियूं तव्हां ॾिठियूं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी हिकिड़ी गिरफ़्तारी थी आहे हिकिड़ो जेको चवनि था त हिकिड़ो प्रेशर डेवलप करण जे लाइ थी आहे त जीअं धुरियूं ख़ामोश रहनि या हिकिड़ी क़यादत जेका जंग जी जो रस्तो इख़्तियार कयो आहे ऐं तकरार जो रस्तो इख़्तियार कयो आहे त हुनखे ख़ामोश कराइण जे लाइ हिकिड़ो इशारो आहे ऐं तोहिनी अदालत वारे जेका तोहिनी इलेक्शन कमीशन में बि उन्हनि जा वारंट निकितल आहिनि त उन्हनि खे इशारो ॾिनो वियो आहे त कंहिं वक़्तु तव्हांजी बि गिरफ़्तारी थी सघे हर शइ जी तौहीन आहे हा न ऐं हर शइ में बग़ावत जी कलम आहे त पोइ हाणे बाक़ी छा को बचियो आहे मनोज जेकॾहिं घर जो भाती न वणंदो त पोइ हुन में नुक्स घणा नज़र ईंदा आहिनि तव्हांखे बख़ूबी ख़बर आहे न पोइ हेॾो एक्सट्रीम ते त बग़ावत बि थी वई तौहीन भी थी वही बग़ावत भी माना एतरी एक्सट्रीम ते पहुची विया आहियूं असां जिथे किथे हाणे हाँ बिल्कुलु हिन वक़्तु बसि दुआ इहा कयो त मुल्क जे लाइ भलो थिए ऐं जेको बि थिए बहितर थिए न त ठीकु आहे असद थैंक यू वेरी मच असद शर असांखे अपडेट करे पियो इस्लामाबाद खां लाहौर में छा सूरत हाल आहे पंजाब जी सूरत हाल छा आहे छा मूड आहे गवर्नर जो ख़ुदा बख़्श असांजो नुमाइंदो उते मौजूदु आहे लाहौर में ख़ुदा बख़्श खां पुछूंसि था त छा सूरत हाल आहे असांखे लाहौर खां जॉइन कयो आहे KTN जे नुमाइंदे ख़ुदा बख़्श छा सूरत हाल आहे छा सम्झो था त गवर्नर को डेट ॾेई छॾींदो या गवर्नर जो मूड न आहे जी बिल्कुलु इलेक्शन जेको आहे असेंबलियूं तहलील थियण खां पोइ इहो चयो पियो वञे त गवर्नर तरफ़ां तारीख़ ॾिनी वेंदी पर गवर्नर पंजाब जेको आहे अञा ताईं कंहिं बि तारीख़ ॾियण जो ऐलान न कयो आहे जॾहिं त पहिरियों ख़त जेको आहे गवर्नर खे स्पीकर पंजाब असेंबली सप्तेन ख़ान तरफ़ां लिखियो वियो हो जंहिंमें हुनखे यादि दहानी कराई वई हुई त तव्हां जेको आहे इलेक्शन जी का तारीख़ मुक़ररु कयो जॾहिं त उन ख़त जे जवाब में को जवाब न ॾिनो वियो ऐं इहो चयो पियो वञे त इन ख़त जी का आइनी हैसियत न आहे उन बावजूदि हिकु ख़त जेको कुझु ॾींहं अॻु इलेक्शन कमीशन तरफ़ां बि गवर्नर खे लिखियो वियो आहे जंहिंमें गवर्नर पंजाब ऐं गवर्नर KPK खे ख़त लिखी
पंजाब असेंबली ऐं KPK असेंबली जे इलेक्शन जी तारीख़ जो मुक़ररु करण जो चयो वियो आहे। ऐं इलेक्शन कमीशन तरफ़ां त जेको आहे सो तारीख़ूं बि तजवीज़ कयूं आहिनि, जंहिंमें पंजाब असेंबली जी इलेक्शन जे लाइ 9 खां 13 अप्रैल, जॾहिं त KPK असेंबली जी इलेक्शन जे लाइ 15 खां 17 अप्रैल जूं तारीख़ूं जेको आहे सो तजवीज़ कयूं वयूं आहिनि। पर हिन वक़्त ताईं जेको आहे सो गवर्नर पंजाब तरफ़ां का बि जेको आहे सो तारीख़ मुक़ररु न कई वई आहे ऐं ज़रियनि जो चवणु आहे त गवर्नर ख़ुदि कंहिं ॿिए तरफ़ ॾिसी रहियो आहे ऐं उतां इशारो या हिदायत मिलण जो इंतज़ारु करे रहियो आहे त जीअं ई हुनखे उतां का हिदायत मिले थी त हू तारीख़ मुक़ररु कंदो। जेकॾहिं उतां हुनखे का हिदायत नथी मिले ऐं हुनखे इंतज़ारु करण जो चयो वञे थो त पोइ हू अञा इंतज़ारु कराईंदो ऐं जेको आहे सो हिन शइ खे शायदि जेको आहे सो PTI जी छा ख़ुदाबख्श PTI छा सोचे रही आहे, छा स्ट्रेटजी आहे? अदालत खां फ़ैसिलो वठण जी कोशिश में आहे? को अहिड़ी दरख़्वास्त ॾिनी वई आहे? जी अञा ताईं तारीख़ त न ॾिनी, दरख़्वास्त न ॾिनी वई आहे, पर इहो जेको आहे सो ज़रिया ॿुधाए रहिया आहिनि त इन सॼे मामले खे ॾिसण लाइ PTI जेको आहे सो पंहिंजे इंसाफ़ लायर्स फॉर्म जेको आहे सो उन्हनि खे मुतहरिक कयो आहे ऐं उन्हनि खे जेको आहे सो इजलास घुराए उन्हनि खे इन ते पंहिंजी राय ॾियण जो चयो आहे त हिकु पासे जेको आहे निगरान वज़ीर आला पंजाब सैयद मोहसिन रज़ा नक़वी जी तकरीर जे हवाले सां अदालत सां रुजू कयो वञे ऐं ॿिए पासे गवर्नर तरफ़ां अञा ताईं इलेक्शन जी तारीख़ न ॾियण जे हवाले सां बि शायदि जेको आहे सो अदालत जो दर खड़कायो वञे ऐं अदालत खे गुज़ारिश कई वञे त हू गवर्नर खे पाबंद करे त हू इलेक्शन जी तारीख़ ॾे। ऐं छा सूरत हाल आहे ज़मान पार्क जी? इमरान खान अञा उते मौजूद? राति इंतहाई सूरत हाल जेको आहे सो ख़राब थी उन वक़्तु जॾहिं जेको आहे सो इहो मतिलबु चयो पियो वञे त इमरान खान खे शायदि थोरी देर में गिरफ़्तार कयो वेंदो। गिरफ़्तार कहिड़े केस में? माना असां इहो ई ॿुधूं था गिरफ़्तार कयो थो वञे, गिरफ़्तार कयो थो वञे। कहिड़े केस में गिरफ़्तारी घुरबल आहे या कंहिं केस में मफ़रूर आहे इमरान खान? कहिड़ो केस आहे जंहिंमें खणी सघनि था? सर तव्हां ॾिठो हूंदो हिते पाकिस्तान में कई चकर ईअं थियो आहे त गिरफ़्तार पहिरियों थींदो आहे माण्हू ऐं FIR बाद में कटियूं वेंदियूं आहिनि। ही त हिकिड़ी ॻाल्हि आहे, ही त हिकिड़ी गैर क़ानूनी ॻाल्हि आहे। हलो क़ानूनी तव्हां को अहिड़ो केस आहे? इमरान खान ते हूअं बि पुराणियूं कुझु जेको आहे सो FIR त आहिनि, तोशाखाना जे हवाले सां आहिनि ऐं जेको आहे सो एहतजाज कया आहे इमरान खान ऐं हुन में जेको आहे सो लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन पैदा थी, उहो पुराणी किथां न किथां उहो कढी ईंदा अहिड़ी का FIR जेका जेकॾहिं हुननि खे गिरफ़्तार करणो हूंदो। बहरहाल अॼु अदालत तरफ़ां इहो हुकूमत खे चयो वियो आहे त हू इमरान खान तरफ़ां खे अगरि कोई FIR हुन ते दाख़िल आहिनि त हुन ते जेको आहे सो अदालत खे आगाह कनि। अच्छा, जॾहिं त अदालत खे जेको ख़त लिखियो वियो हुकूमत तरफ़ां हुन में हिकिड़ो जेको लफ़्ज़ लिखियो वियो त ताज़ा का बि FIR न आहे, जंहिं ते अदालत जेको आहे सो हुकूमत खे जेको आहे सो तंबीह कंदे चयो त इहो ताज़ा लफ़्ज़ जो छा मुराद आहे। असां तव्हां खां इमरान खान ते कटियल FIR जी तफ़सील घुरी आहे, तव्हां असांखे चओ था त ताज़ा काई कोन्हे। छा का पुराणी FIR अहिड़ी आहे रहियल जेका तव्हां वटि आहे हिन ते का कार्रवाई नथी हुजे त हुन ते अञा ताईं हुकूमत तरफ़ां को जेको आहे सो रद अमल न वियो आहे या कोई अहिड़ो जेको आहे सो ख़त न जमा करायो वियो अदालत में जंहिंमें हुनजी तफ़सील हुजे। शायदि उहो वक़्तु घुरी रहिया हूंदा अदालत खां त कुझु टाइम ॾियो। तव्हां सम्झो था त पंजाब पुराणो पंजाब थी वियो आहे ऐं उहा मुस्लिम लीग नून वारी पुलिस वापसि मोटी आई आहे? जी बिल्कुलु, निगरान वज़ीर आला पंजाब जो हलफ़ करण खां पोइ जेको पहिरियों जेको अमल हुयो या पहिरियों फ़ैसिलो हुयो उहो इहो त अचण सां ई हुन चीफ सेक्रेटरी पंजाब, IG पंजाब ऐं सभ खां वधीक जेको CCPO लाहौर हुयो जंहिंजी मुक़ररी एतिरी मुतनाज़ा हुई जो वफ़ाक़ तरफ़ां 2-3 मरतबा CCPO पंजाब त गुलाम मोहम्मद डोगर खे जेको आहे सो तब्दील कयो वियो, पर पंजाब जे वज़ीर आला परवेज़ इलाही तरफ़ां हुनखे जेको हितां रिलीज़ न कयो वियो ऐं हिन हद ताईं थियो जो वफ़ाक़ हुनखे मुअतल बि कयो हुयो, जॾहिं की हुनजे बावजूद बि हू पंहिंजो हिते CCPO जी चार्ज न छॾी ऐं मौजूदु हुयो। उनखे अचण सां जेको आहे सो ट्रांसफर करे उन जी जाइ ते बिलाल तव्हां ॾिसो था त ही अहिड़ो 25 मई वारे मौक़े ते हुयो हिते मौजूदु CCPO उनखे मुक़ररु कयो वियो आहे। तव्हां सम्झो था ख़ुदा बख़्श तो को अहिड़ो मौक़ो अची वेंदो
त इमरान ख़ान गिरफ़्तार थींदो या कोशिश कई वेंदी ऐं पोइ लाहौर में इंतशार थींदो ऐं इन ई जे इंतज़ार में हुकूमत आहे त को अहिड़ी सूरत हाल सूबे में पैदा कई वञे त इलेक्शन न थियण जा बहाना मिली वञनि? जी बिल्कुलु त जेको आहे सो पॉसिबिलिटीज़ ते त चई सघिजे थो त हुकूमत हिक पासे जेके हिन वक़्त ताईं जा जेके अमल आहिनि उहे त इहो ॿुधाए रहिया आहिनि त हू कंहिं तरीक़े सां इलेक्शन कराइण में संजीदा न आहिनि। अच्छा, पर ॿिए पासे जेको मुल्क जो मुआशी सूरत हाल आहे उहा इन हद ताईं ख़तरनाक सूरत हाल इख्तियार कंदी थी वञे जो ही मुल्क जेको आहे सो मज़ीद इंतशार जो मुतहमिल थी नथो सघे जेकर हिनखे ईअं ई कुझु अरसे ताईं हलाइण जी कोशिश कई वई त इन जा नतीजा जेको आहे सो मुल्क जी मईशत ते संगीन निकिरंदा। पाण ॾिसजे त हुकूमत जेको आहे सो मरियम तरीक़े सां सम्झो था तव्हां त मरियम साहिबा अची वेंदी त शायदि शेड्यूल जो अनाउंसमेंट थी वञे। शायदि जेको आहे सो हिन वक़्तु जेको आहे सो ज़ाहिर त इहो पियो कयो वञे त हिक पासे काफ़ लीग ऐं PTI जेको आहे सो उहा कंहिं तरीक़े सां आज़ादना तौर ते का एक्टिविटी नथी करे सघे जेको आहे सो हालात अहिड़ा पैदा कया विया आहिनि। ॿिए पासे नून लीग जी जेका चीफ ऑर्गेनाइज़र आहे मरियम नवाज़ उन जो शेड्यूल जारी कयो वियो आहे ऐं जेको आहे सो नून लीग जेको पंजाब जी सदारत हुई जेको मरहूम सदर हुयो नून लीग जो हिन जो लाहौर जो परवेज़ मलक साहब उनजी वफ़ात खां पोइ उहो जेको तक़रीबन साल खां ख़ाली पियो हुयो उन ते सैफुल मलूक खोखर के नून लीग लाहौर जो सदर मुक़रर कयो वियो आहे जंहिंजे घर गोहर खोखर पैलेस ते हुकूमत तरफ़ां चढ़ायूं बि कयूं वयूं PTI दौर में उनखे जेको गैर कानूनी तजावुज़ात ॼाणाए उनजे दीवारनि खे बि किरायो वियो हुयो उनखे लाहौर जी नून लीग जी सदारत ॾिनी वई आहे ऐं हिन वक़्तु वो पूरी अलीम खान साहब महफूज रहंदो कम त वो अलीम खान साहब जो हुयो उन टाइम में सैफुल मलूक खोखर अलीम खान त हिन वक़्तु अलीम खान ऐं जेको आहे सो जहांगीर खान तरीन जेको आहे उहे हिन वक़्तु नून लीग जा सभिनी खां वधीक प्यारा जेको आहे सो इहा ई तारीख़ आहे इहा ई ॿुधाइण पियो चाहियां त हाणे त उहे ई आहिनि पर सैफुल मलूक वारे टाइम में इहो ई अलीम खान हुयो जेको PTI जो सरकर्दा रहनुमा हुयो ऐं उन्हनि इहो सॼो ठीकु आहे। थैंक यू वेरी मच। अञा ताईं का सिचुएशन क्लियर न आहे ऐं इलेक्शन जो को पंजाब में ख़ासि तौर ते को अहिड़ो मूड नज़र नथो अचे ऐं लॻे ईअं थो त अञा हिन में डिले थींदो। इलेक्शन कमीशन पंहिंजी तयारियूं कयूं आहिनि ऐं पर अञा ताईं को शेड्यूल जारी न थियो आहे। ख़ुदा बख़्श असांखे ॿुधाए पियो हिन हवाले सां छा सूरत हाल आहे सियासी टेम्परेचर कीअं घटि थींदो या न थींदो। असांखे जॉइन कयो आहे मेंबर क़ौमी असम्बली पाकिस्तान पीपल्स पार्टी आगा रफ़ीउल्लाह। आगा साहब अस्सलाम वालेकुम, बहुत शुक्रिया आपका वक्त देने का KTN न्यूज़ को। क्या कहना चाहेंगे, कैसा देख रहे हैं इस वक्त सियासी दर्जे हरारत? क्या इलेक्शन हो जाएंगे दोनों सूबों में या कुछ ताख़ीर लगती है आपको? देखें, बात यह है कि अगर जो इमरान खान साहब जो सियासी इंतशार बना के बैठे हुए हैं और अगर खान साहब का मकसद सिर्फ ये हो कि किसी तरीके से इमरान खान साहब वजीर आजम बने, किसी तरीके से इमरान खान PTI को फेडरल में गवर्नमेंट में लेके आए, तो ये अगर मोटो हो, ये सोच हो, तो फिर जाहिर सी बात है सूबों में इलेक्शन कराना तो मुश्किल होगा क्योंकि आप सियासी इंतशार चाह रहे हैं। ऑलरेडी दोनों सूबों में उनकी हुकूमत थी, उनको चाहिए था कि अपना टाइम पीरियड पूरा करते और टाइम पीरियड पूरा होने के बाद अवाम में जाते और अपना मैंडेट लेके आते। लेकिन खान साहब को सिर्फ और सिर्फ एक ही मोटो है, एक ही एम है कि किसी तरीके से वजीर आजम पाकिस्तान की सीट पे इमरान खान हो, बाकी पूरा पाकिस्तान बेशक जलता है जले। लेकिन दोनों सूबों में इलेक्शन कराने से तो वो वजीर आजम नहीं बनेंगे ना। उन्होंने तो ये दोनों सूबों में इलेक्शन करवाना भी नहीं है। इमरान खान नहीं चाहते कि दोनों सूबों में इलेक्शन हो। इमरान खान सिर्फ सियासी तौर पर इंतशार चाहते हैं। तो सियासी हरबत तो यह है कि इमरान खान अगर नहीं चाहते दोनों सूबों में इलेक्शन तो आप लोग अनाउंस कर दें, ये तो बहुत अच्छा हो जाएगा। बड़ा सियासी अच्छा हिकमत अमली हो जाएगी कि इमरान खान चाहते नहीं है और आप लोगों ने अनाउंस कर दिया, तो बहुत अच्छा हो जाएगा। हम तो उसी तरफ देखें, हम तो उसी तरफ ही जा रहे हैं। ये जो निगरान सेटअप लेके आ रहे हैं और ये जो सारा जो प्रॉपर चैनल जिस तरह कानून और आइन के मुताबिक चीजों को आगे लेके चल रहे हैं, हम तो जाए इलेक्शन की तरफ रहे हैं। लेकिन आप इस टाइम
सिर्फ और सिर्फ इंतशार चाह रहे, आप सिर्फ और सिर्फ ऐसा माहौल चाह रहे कि गैर यकीनी का माहौल हो, जिससे मुल्क में इकॉनमी मुतासिर हो, जिससे मुल्क में आम आदमी, गरीब आदमी के ऊपर महंगाई का बोझ बढ़ता रहे, किसी न किसी तरीके से कारोबार रुके, किसी न किसी तरीके से पहिया जाम हो, किसी न किसी तरीके से जो बिजनेसमैन हो। बहुत अच्छी बात की आपने आगा साहब, बहुत अच्छी बात की है कि मईशत बुरी तरीके से इस वक्त जो हम सूरत हाल देख रहे हैं, लेकिन क्या ऐसा नहीं होना चाहिए अब जिस मईशत के बहरान में हम फंस गए हैं, और ख़ास तौर से ये पिछले 2 महीने से तो बहुत ज़्यादा, क्योंकि पॉलिटिकल अनस्टेबिलिटी है, हमने ये नहीं देखा कि कोई संजीदा एफर्ट हुकूमत की तरफ से मईशत को कंट्रोल करने के लिए नज़र नहीं आ रही। आप कुछ अगर हमें हमारी उस मालूमात में इजाफा करें कि हमने ये संजीदा कोशिशें की हैं मईशत ठीक करने के लिए। देखिए मुनव्वर भाई, मैं आपको पॉलिटिकल वर्कर हूँ, मैं इकोनॉमिस्ट नहीं हूँ, मैं इकोनॉमी को इतना बेहतर नहीं समझता, मेरा सब्जेक्ट कभी नहीं रहा है। लेकिन एक चीज मुझे समझ आती है कि जब गैर यकीनी के हालात हो, बिजनेसमैन माइंड, जो कारोबारी लोग होते हैं, जो सरमाएदार आदमी है, वो स्मूथ माहौल में इकोनॉमी को अपने इन्वेस्टमेंट को आगे लेके चलता है, वो कारोबार को आगे लेके चलता है। जहाँ गैर यकीनी हालात हो तो बिजनेसमैन और जो कारोबारी लोग हैं वो फिर इस माहौल में चीजों को होल्ड करते रोकते हैं, जिसका असर आम पाकिस्तानी के ऊपर पड़ता है, आम गरीब आदमी के ऊपर पड़ता है। आज मैं एक चीज देखें, थोड़ा सा आपको पीछे लेके जाऊंगा। जिस टाइम पीडीएम जा रही थी इमरान खान के खिलाफ अदम एतमाद में, ठीक है, तो क्या आया आप नहीं समझते कि पीडीएम ने अपने लोगों से मशवरा किया होगा, अपने एमपीएस एमएनए से मशवरा किया होगा, और वो ये तल्ख फैसला जब हम करने जा रहे थे, हम सब ने कहा कि ये जो हम फैसला लेंगे, उसके बाद जो आज हम भुगत रहे हैं इस अनपॉपुलर फैसले को, ये हमें फेस करने पड़ेंगे। जिस पर हमारी क़यादत ने कहा कि अगर एक तरफ आपको सियासी साख चाहिए, दूसरी तरफ आपको रियासत पाकिस्तान चाहिए, तो रियासत पाकिस्तान के लिए ये तल्ख फैसले हमें लेने पड़ेंगे। हमें अपने मुल्क और अपने इदारों के साथ, अपने रियासत के साथ खड़ा होना पड़ेगा। बेशकली थोड़ा अरसे के लिए हमें सियासी नुकसान उसका होगा, जो कि आज हम बर्दाश्त। ऐसा क्या नक्शा खींचा था क़यादत ने, या ऐसा क्या बताया था? मतलब अगर आप उस वक्त अदम एतमाद न करते तो खुदा न खास्ता इस वक्त तक पाकिस्तान सफ़े हस्ती पे न होता। नहीं, अल्लाह ना करे, जब तक रहती दुनिया तक ये मुल्क रहेगा ये लेकिन आज जो इकोनॉमी को हम फेस कर रहे हैं ना, हम खुदा न खास्ता इससे 2 गुना बुरे हाल में होते। अभी हम डिफॉल्ट अनाउंस कर चुके होते अगर वो शख्स नहीं उस वक्त, मतलब अभी 5 अरब पे हम अनाउंस नहीं कर रहे, 18 अरब पे कैसे कर देते आप? नहीं, आप आज देखें, उस वक्त देखें, ये जो लीडरशिप थी, ये जो क़यादत है, ये आज नहीं, ये आज उस 18 को नहीं देख रही थी। आज ये जो 5 पे आप खड़े, आप 5 पे भी ना होते, आप इससे कई दिनों पहले आप बहुत सी चीजों को फेस करके। नहीं, ऐसा क्या हो जाता, क्या बताया था? कुछ थोड़ा सा हमसे भी शेयर करना। आपको कोई खौफनाक पिक्चर दिखाई गई थी, आप कह रहे हैं? वो खौफनाक पिक्चर यही थी कि खान साहब का एजेंडा ये था कि सबको अंदर कर दो। कानून और आइन शिकनी करने जा रहे थे। खान साहब कानून की धज्जियां उड़ा रहे थे। खान साहब चाहते थे, नहीं, सदारती निजाम ला रहे थे वो, आप सब लोगों को अंदर करना चाह रहे थे वो। तो हम तो ये समझते हैं कि जो मौक़िफ़ अपनाया गया कि भाई वो कह रहे थे कि किसी को बाहर नहीं छोड़ूंगा मैं, किसी सियासी आदमी को। ये खौफ तो मुनव्वर भाई, मैं आज आपको एक बात बताऊं। मैं आज आपको एक बात बताऊं। पॉलिटिकल वर्कर कभी भी जेल में और हथकड़ियों से, पाबंदी सलासल से नहीं घबराता। और ये एक फजूल बात है कि खान साहब कितने अरसा जरदारी साहब जेल में रहे। हम तो इन चीजों के ऊपर नहीं कभी भी हमने वो डिसीजन चेंज किए। क़यादत ने जानों की कुर्बानी दी है, ये डिसीजन चेंज फैसले रियासत में और सियासत में चेंज नहीं किए। लेकिन मुल्क को जिस नहज पर वो लेके जा रहा था, आइन को जिस तरीके से मोड़ करोड़ कर 18वीं तरमीम और सारी चीजें रोल आउट करके एक सदारती निजाम की तरफ लेके जा रहा था, हम उस खौफ के मारे और उस चीज के हम समझते हैं कि अगर आइन नहीं होगा तो कुछ भी नहीं है। हाँ, ये सही है। यानी ये तो ठीक था कि ये था कि सदारती निजाम की आवाजें आ रही थी और जिसकी वजह से तमाम पीडीएम ने। मुनव्वर भाई, उसका फार्मूला तय कर चुके थे वो लोग। अच्छा, उसके ऊपर सिर्फ इम्प्लीमेंटेशन पे जा रहे थे ये लोग। तो आपका ये जो आइन था, इतनी अक्सरियत तो नहीं थी आगा साहब, आप समझते हैं? इतनी अक्सरियत थी
कि वो ये सब कुछ कर पाते? इतनी अक्सरियत तो नहीं थी कि सदारती निज़ाम की तरफ मंजूर करा लेते और दोनों पार्लियामेंट और सेनेट भी मंजूरी दे देते। ऐसा मुमकिन था आप समझते हैं? देखिए, मैं आपको एक बात बताऊं, जो निज़ाम और जिस फार्मूले पे वो जा रहे थे, तो आपने माजी में देखा कि वो शख्स जिन चीजों की तरफ मैं इशारा कर रहा हूँ, वो पहले भी सेनेट में भी वो ये फार्मूला अपना सक्सेसफुल करके दिखा चुके थे। समझ गए? किसी ना किसी फार्मूले पर, जो फार्मूले ऐसे हैं जो मुनव्वर भाई नेशनल टीवी पे बैठ के शायद हम इसकी खुल के बात नहीं कर सकते, लेकिन ये एक हकीकत है कि वो साजिश इम्प्लीमेंटेशन की तरफ जा रही थी कि ये तल्ख फैसले लेने पड़े, जिसका आज सियासी पॉपुलरिटी। आपको क्या लगता है इस तरह के फैसले? दोनों सूबाई असेंबलियां उन्होंने अपनी तहलील कर दी, आगे भी अभी कुछ नजर नहीं आ रहा। दोनों गवर्नर ने अब तक इलेक्शंस की तारीख नहीं दी, बंद गली में पहुंच गए इमरान खान, तारीख हो गई है उनकी और पॉपुलरिटी दिन ब दिन कम हो रही है। कराची इलेक्शन भी उसका एक सामने आपके है नताइज जो हैं। मुनव्वर भाई, बात ये कि खान साहब देखें, हर वो शख्स जो अपनी जात तक सोचेगा वो बंद गली में जाएगा। आज कराची में उठा के देख लें, जिन लोगों ने बेचारों ने जैसे तैसे करके मैंडेट लेके आया, झूठ सच बोल के जो 30-35 सीटें लेके, वो लोग अब मारे फिर रहे हैं कि हम जाएं तो किधर जाएं। कई यूसीज के जो चेयरमैन वाइस चेयरमैन हमसे राब्ता करके बैठे हैं कि खुदारा हमें कैरी करें, खुदारा हमें कोई गाइडलाइन दे, हम किस तरफ जाएं। कोई पूछने वाला नहीं है उनको। तो अवाम की मैंडेट की तो इंसल्ट हो रही है। तो आप समझते हैं कि चैप्टर क्लोज इमरान खान? 1000% सर, मैं नहीं, हर वो पीटीआई का जो इलेक्टेड मेंबर रह चुके हैं, वो तमाम लोग कहते हैं कि हमने जिंदगी के एक गलत फैसला किया था कि हम इस बंदे के पीछे चलें। आज ना वो क्या कहते हैं कि ना सनम मिला, ना विसाले सनम, बस उस किस्म की सिचुएशन में ये पहुंच चुके हैं पीटीआई के लोग। तो आप समझते हैं कि बस अब इतना आसान होगा रैप अप करना, क्योंकि जो सूरत हाल है उसमें सर आसान करना होगा नहीं, हो चुका है। अच्छा, सिर्फ आपने अनाउंसमेंटें सुननी, आपने शमूलियतें सुननी, आपने लोगों के फैसले सुनने बाकी रह गए। अच्छा, वो जो पैकेज दिया था बस वो रिवर्स हो जाएगा सारा का सारा तकरीबन? सर हो चुका है। बहुत शुक्रिया आगा रफ़ीउल्लाह साहब, थैंक यू वेरी मच। असां सां मौजूद हुयो मेंबर क़ौमी असम्बली पाकिस्तान पीपल्स पार्टी। इंतहाई अहम ॻाल्हियूं कयूं त इमरान खान सदारती निज़ाम आण पोइ चाहे उन करे PDM मुतहद थी ऐं उन्हनि इन जो रस्तो रोकियो। 18 तरमीम रोल बैक थियण वारी हुई, उन जो रस्तो रोकियो वियो। इन करे ही सख़्तु फ़ैसिला गैर मारूफ़ फ़ैसिलो कयो ऐं बुडल मईशत जे बावजूद इहो फ़ैसिलो PDM इन करे त ही मुल्क सदारती निज़ाम ॾांहुं वञे पियो, उनखे रोकण जे लाइ इंतहाई अहम फ़ैसिला। इमरान खान जो फ़ैसिलो थी चुको आहे, इमरान खान जो को मुस्तक़बिल कोन्हे, इहो चवणु हुयो आगा रफ़ीउल्लाह जो। इन हवाले सां असांखे जॉइन कयो आहे साबिक़ अॻूणो इलेक्शन कमिश्नर जनाब कंवर दिलशाद साहब। कंवर दिलशाद साहब, अस्सलाम वालेकुम। कंवर साहब, क्या कहना चाहेंगे, आइन में क्या लिखा है कि अगर कोई असम्बली तहलील हो जाए तो फिर उसके बाद आगे क्या कुछ होता है? इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो दोनों सूबाई असम्बलियाँ जो हैं, सूबाई पंजाब और खैबर पख्तूनख्वा, ये तहलील हो चुकी हैं और इनका इलेक्शन 5 साल के लिए किया जाएगा। 5 साल की इनकी मुद्दत तो है। 5 साल के लिए जो है ये मुंतखब किए जाएंगे सूबाई असम्बली पंजाब और खैबर पख्तूनख्वा। इसके साथ साथ इलेक्शन कमीशन जो है वो 90 दिन में इन 2 सूबों में इंतखाबात करवाने का आईनी और कानूनी तौर पर जिम्मेदार है। ठीक है। अब हमारी इतला के मुताबिक इलेक्शन कमीशन इस पर काम कर रहा है और उन्होंने दोनों सूबाई गवर्नर्स को खतूत लिखे हैं कि आप हमें इलेक्शन की तारीख मुकर्रर करके भिजवाएं। ठीक है। क्योंकि आइन के मुताबिक गवर्नर जो होता है वही इलेक्शन की तारीख मुकर्रर करता है और जबकि कोई भी असम्बली के इंतखाबात हों तो उसकी जो इलेक्शन कराने की तारीख जो होती है वो तो चीफ इलेक्शन कमिश्नर और प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान की मशावरत से होता है। ठीक है। जहाँ गवर्नर इंडिपेंडेंट है
और गवर्नर की स्वाबदीद पर ही तारीख मुकर्रर की जाएगी, तब इलेक्शन कमीशन शेड्यूल जारी कर देगा। तो अभी हमें गवर्नर सुबह पंजाब और खैबर पख्तूनख्वा के गवर्नर के इन खतों के जो खत लिखे गए हैं, उनके जवाब, उनके रिस्पांस, उनके शेड्यूल का इंतजार है इलेक्शन कमीशन। आप इसमें इलेक्शन कमीशन किसी टाइम पीरियड का तक इंतजार करेगा या कोई टाइम पीरियड तय नहीं है कि अगर खत का जवाब ना आए तो कब तक इलेक्शन कमीशन इंतजार करेगा? बस जब तक ना आए, खत का जवाब देना और ना देना ये गवर्नर की स्वाबदीद पर है। ठीक है, और अगर वो जवाब ना दें तो 90 दिन तक ना दे बस ठीक है, कोई बात नहीं, तो उसको इख्तियार दिया हुआ है, पर इलेक्शन कमीशन पाकिस्तान पर तो कोई हर्फ नहीं आएगा ना। ठीक है, वो तो उस पर तो आए ने तो लिखा ना, गवर्नर साहब ने स्वाबदीदी इख्तियार गवर्नर के पास है। वो हालात देखेगा, सूबे के हालात देखेगा, लॉ एंड ऑर्डर को देखेगा, सियासी बेचैनी को, हैजान खेजी को देखेगा। वो सारा देखना जो है वो गवर्नर की स्वाबदीद से आता है। अच्छा, और इस पर आइन खामोश है? लगेगा, मुमकिन है कि ये हमारी जो तजिया है या जो हमारी इतलात है उसके मुताबिक ये अप्रैल के पहले हफ्ते में जो है वो इंतखाबात होने के इम्कानात है। गवर्नर साहब जो है वो अपने आईनी और कानूनी तौर पर इलेक्शन कमीशन को मतला कर देंगे। अच्छा, आपको ये लगता है? और अगर इसमें आइन खामोश है, अगर 90 दिन तक गवर्नर जवाब न दे तो आइन आगे खामोश है कि कोई एक्शन कुछ नहीं है, कोई गैर कानूनी अमल नहीं है? ये नहीं, वो एक बात ये होता है ना कि आइन तो पाकिस्तान की रियासत का मुहाफ़िज़ है ना। ठीक है, पाकिस्तान की रियासत वो का जो कस्टोडियन है वो आइन है। उसमें आइन ने तो कई जगहों पर ऐसे इख्तियार दिए हुए हैं कि अगर सूरत हाल ना गुदेर पैदा हो जाए और आइन की जिम्मेदारी पूरी ना हो तो फिर आइन की खिलाफ वर्जी की हरफ नहीं आता। तो यानी कि इस अगर तो ये शेड्यूल नहीं दिया जाता गवर्नर्स की तरफ से तो इलेक्शन कमीशन खुद से कोई शेड्यूल जारी नहीं कर सकता? वो आइन के मुताबिक वो नहीं कर सकता। और अदालत क्या पाबंद कर सकती है गवर्नर को कि वो? का क्या ताल्लुक है? अदालत लागू है, आप लोगों ने अदालत को सर पे चढ़ाया हुआ है। अदालत क्या कर लेगी? हाँ हर चीज का बच्चा सर, यहाँ तो यही तो मुसीबत हो गई है। हम तो खुद ये देख रहे हैं कि कितने इदारे कमजोर हो गए। जिसका जो मसला है पार्लियामेंट के मसले अदालत तय कर रही है। अदालत को अपने सर पे चढ़ाया हुआ है। अदालत का क्या काम है? जब आइन जो गवर्नर के इख्तियारात में शामिल था, अदालत बीच में कहाँ से आ गई? हाँ, वही ना, यही तो मैं कह रहा हूँ कि हर फैसला, क्योंकि अब हम देखते हैं ना, अब तो पार्लियामेंट में जो फैसले कर सकते हैं सियासतदान, वो फैसले अदालत कर रही होती है। तो कितने अफसोस की बात ये तो है। वो मैं आप लोगों ने अदालत को सब चढ़ाया हुआ, बाकी इसी तरह अदालतें गैर मामूली तौर पर अपने केस पकड़ लेते हैं। अगर आप अदालतों को लिफ्ट कराए तो कोई अदालत इस तरह से जो है बीच में ना आए। इवेंट चढ़ाया हुआ ना अदलिया के ने, हमारे मीडिया ने, ताकि उनकी खबरें खूब बनती रहे। हमारी नहीं, कोई पटिशन करता है हम उसकी खबर दे देते हैं, अगर कोई नहीं करेगा तो फिर कैसे देंगे? कुछ भी नहीं होगा, वहाँ क्या था। हाँ, अदालत का कोई ताल्लुक नहीं, अदालत का कोई ताल्लुक नहीं। और ना अदालत इस पर कोई हुक्म जारी कर सकती है कि जी गवर्नर साहब कोई क्यों नहीं कर रहा है और क्यों इस तरह की कोई सूरत हाल नहीं बन सकती। वो गवर्नर साहब की आईनी तौर पर गवर्नर के सवाल दी। बहुत शुक्रिया, थैंक यू वेरी मच कंवर दिलशाद साहब, असां सां मौजूद हुयो। ऐं वाज़े तौर ते हुन चयो त गवर्नर जेसि ताईं ॿिन्हिनि सूबनि जा न चवंदा तेसि ताईं असां को ऑर्डर, इलेक्शन कमीशन को ऑर्डर नथो करे सघे, न को शेड्यूल जारी थींदो इलेक्शंस जो। हिन में सवाबदीदी इख्तियार आहे गवर्नर्स खे त हू शेड्यूल, हू तारीख़ ॾींदा, उन खां पोइ इलेक्शन कमीशन इहा शेड्यूल जारी कंदो। वाज़े जेसि ताईं गवर्नर जे हथनि में आहे हाणे ॿिन्हिनि सूबनि जे, त हू इलेक्शन जी डेट ॾियनि था या नथा ॾियनि। ऐं आइन इन ते बि ख़ामोश आहे त 90 डेज़ ताईं, 90 ॾींहं ताईं गवर्नर को ऑर्डर न ॾे त कुझु न थी सघंदो। नाज़रीन, इहा हुई सूरत हाल। तव्हां न सिर्फ़ु असांजे नुमाइंदनि जा मौक़िफ़ ॿुधिया, असां सां अॻूणो सेक्रेटरी कंवर दिलशाद बि हुयो इलेक्शन कमीशन, उनखां अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ तव्हां ॿुधियो। सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। जेसि ताईं पॉलिटिकल मसाइल हल न थींदा, सियासी मसाइल हल न थींदा, तेसि ताईं मईशत जा मसाइल, महांगाई जा मसाइल हल न थी सघंदा। वाज़े तौर ते इहा मौक़िफ़ आहे। इलेक्शन जी तारीख़ूं न ईंदियूं त सियासी पारा हाई रहंदो। ख़ासि तौर ते पंजाब ऐं KP में जेका सूरत हाल आहे, उन खां पोइ मुल्की सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। अल्लाह दुआ करे सघूं था त जल्द इहो मसइलो हल थिए ऐं को सियासी इस्तेहकाम अचे जंहिंसां आम
पब्लिक के आवाम के रिलीफ मिले सके। इते पॉइंट ऑफ ऑर्डर अज जो प्रोग्राम इते पुजाणी ते पहुतो। पांजी फीडबैक ज़रूर दीजो, पांजा मसला बुधायो, असां पॉइंट ऑफ ऑर्डर में उथारींदासीं। खुदा हाफिज़।